अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उंडड़ नवाब शमा ख़बर शामिल कयूं था। एके डायरी जी बेनज़ीराबाद प्रेस क्लब 12 पोरियत गुलाम मोहम्मद ॾेथो पंहिंजी ज़ाल पंहिंजी भेण ऐं ॿारनि सां गॾु एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो घर साबूरा हो भरिसां क़ाइम संजराणी लॻ ॾेथा घर आहे, उतां मूंखे ज़बरदस्ती हाजी यारू ॾेथो वारस ॾेथो ऐं ॿियनि तशद्दुद करे मूंखे मुंहिंजे घर वारनि खे कुता बचाए घर मां लोधे कढी छॾियो आहे ऐं मुंहिंजे घर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। उन लाइ RPO हैदराबाद के दरखास्त ॾिनी ऐं उहा मुंहिंजी दरखास्त सकण पुलिस गुम करे छॾी। SSP सां रूबरू मिलियो आहियां ऐं उनखे बि दरखास्त ॾिनी आहे ऐं DSP अज़ीज़ुल्लाह मोरो खे दरखास्त ॾिनी आहे, लेकिन हिन वक़्त ताईं मुंहिंजी कंहिं बि मदद न कई आहे ऐं न ई घर ख़ाली कराए ॾिनो वियो आहे। हिननि चयो त मां अकेले में मज़दूरी कंदो आहियां, मिसकीन माण्हू आहियां, मुंहिंजी केर बि मदद नथो करे। हिन DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील कई त मूंखे पंहिंजो घर आज़ादु करे ॾिनो वञे ऐं जिन माण्हुनि मूं ते ऐं मुंहिंजे घर वारनि ते कुता बचाया उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। 4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ न्यूज़।